जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं कराची आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में, जिते अयूब आमिर के ख़िलाफ़ सिंधी शागिर्दनि जी तारीख़ साज़ जिद्दोजहद 4 मार्च 1967 के हवाले से इंटेलेक्चुअल फोरम के तरफा एक कॉन्फ्रेंस जो इनेकाद किया वियो आहे, जंहिंमें सिंध के मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र से लाॻापियल शख़्सियतूं मौजूद आहिनि। हिन वक़्तु असां सां मौजूद आहे सिंध जो नामियारो मुहक़िक़ दानिश्वर ऐं उस्ताद प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब। उन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त 4 मार्च जे पस मंज़र में उन्हनि जो छा चवणु आहे। जी सर, 4 मार्च 1967 अयूब आमिर के ख़िलाफ़ जेका शागिर्दनि जी तारीख़ साज़ जिद्दोजहद आहे, उन जा के हीरोज़ हिते मौजूद आहिनि। असां ॼाणणु चाहींदासीं त 4 मार्च जो पस मंज़र छा आहे ऐं सिंध जी मौजूदा सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, पस मंज़र इहो आहे त इहो सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द जेको हुआ ते उन वक़्त में सिंधी शागिर्द थोरा हुआ, पर बहरहाल जेके बि हुआ आस्ते आस्ते वधिया। पर उहो उते जेको हिकिड़ी ग़ैर जमहूरी क़ुवतूं अयूब ख़ान जूं ऐं मलिक अमीर अहमद ख़ान जो गवर्नर हो ऐं ॿियनि गॾियल तौर ते ऐं मसरूर हसन कमिश्नर हो हैदराबाद जो, उन्हनि सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्द जे ख़िलाफ़ ऐं ख़ासि करे जेको वाइस चांसलर हो हसन अली अब्दुर्रहमान, उन जे कढ पिया त असां सिंध यूनिवर्सिटी असां हलायूं, माना मथी सरकार हलाए, मर्कज़ हलाए, ऐं जेके सिंध जा माण्हू आहिनि उहे उन्हनि जो क़ौमी अदारो उहो न हलाइनि। उन ते तमामु गौर थियो ऐं पोइ इहा तहरीक वधी ऐं तहरीक में जिदोजहद हली। सिंधी शागिर्द तमामु वॾी लेवल ते उथिया ऐं कमिश्नर सां अयूब ख़ान सां विढ़िया ऐं उन में त अहिड़े नमूने सां जेको आहे सो पोइ तहरीक हलंदी रही। तव्हांजो इहा तारीख़ वञी आख़िर वञूं जे टुराणे ते इहा पहुती 4 मार्च जी तारीख़ 67 वारी। अॼु सिंध जी सूरत हाल खे, सियासी सूरत हाल खे तव्हां कीअं पिया ॾिसो? अॼु मां सम्झां थो सिंध जी सियासी सूरत हाल हूअं त सुजाॻ आहे, पंहिंजी जाइ ते चङी आहे, छो त इन जो असर बि 4 मार्च जो चङो पियो। पर अञा ताईं असांखे वधीक महिनत करणी आहे, छो त हीअ तमामु घटि सूरत हाल आहे। जंहिं नमूने सां उन दौर में शागिर्द उथियो हो, उहो दौरु ॼण वॾो हो। हींअर बि अञा उहो दौरु अहिड़ो अचणु घुरिजे ऐं सियासी मूवमेंट वधणु घुरिजे। सिंध जा जेके हक़ आहिनि, सिंध खे जेका अञा इस्तेसाल पियो थिए, एक्सप्लॉइटेशन थिए पई, उहा त घटि में घटि असां हासिलु करे सघूं वापसि। उन खां सवाइ इहो कोन थींदो, इन करे तमामु जिदोजहद जी वधीक सख़्तु ज़रूरत आहे। जी नाज़रीन, असां सां मौजूदु आहे साईं मसूद नूरानी साहब, जेको असांजे 4 मार्च शागिर्द जो रूहे रवां ऐं हीरो आहे। ऐं असां उन्हनि खां ॼाणणु चाहींदासीं त उन वक़्त ते तव्हां हालतुनि खे कीअं फेस कयो ऐं अॼु सिंध जी सियासी सूरत हाल ऐं सिंध जी क़ौमी तारीख़ खे तव्हां किथे बीठल ॾिसो था, उनजे बारे में असां ॼाणणु चाहियूं। असां ॾाढो मुक़ाबिलो कयोसीं, मुड़ुस बीठासीं, पाण में ॿधी हुई। इंजीनियरिंग कॉलेज जा शागिर्द, सॼी यूनिवर्सिटी जा शागिर्द गॾु हुआ ऐं यूसुफ लगारी असांखे लीड कयो। मूं वरी इंजीनियरिंग कॉलेज जे शागिर्दनि खे, मूं वरी मुंहिंजी पीज़ादे इंजीनियरिंग कॉलेज जे शागिर्दनि खे लीड कयो। असांजा सदर ऐं प्रेसिडेंट हुआसीं, जनरल सेक्रेटरी, त पोइ गॾिजी वियासीं यूनिवर्सिटी जा शागिर्द थोरे इंजीनियरिंग कॉलेज जा, ऐं टफ असां हुनखे रेजिस्टेंस ॾिनो। हुन 7 ज़िलनि जी पुलिस असांजे पुठियां लॻाई, डंडा मार कुट तमामु। फुलेली जो दरिया हो, वाह हो, उन में धिकियईं इलाही माण्हू, ॾाढा छोकिरा ज़ख़्मी थिया। ॾाढो 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 उनजी कोशिशि हुई त क़त्ल करे ख़तमु करे छॾियूं, पर असां पोइ मुक़ाबिलो कयोसीं ऐं उहा तहरीक पोइ एंटी वञण जे ख़िलाफ़ु तहरीक थी वई ऐं असां वञण खे भञी छॾियोसीं। आवाम सां गॾिजी जेके सिंधी लीडर हुआ उन्हनि जी क़यादत में पोइ असां सभिनी गॾिजी वञण टोड़े छॾियो। वॾी महिरबानी। बुनियादी तौर ते अॼु माण्हुनि जी तरबियत में घटिताई अची वई आहे। तरबियत माना नज़रियाती तरबियत। माण्हू अॻु में स्टडी सर्किल हलंदा हुआ, माण्हुनि जी नज़रियाती तरबियत थींदी हुई ऐं ॿारनि जूं तंज़ीमां हूंदियूं, उन में अॻु भराई थींदी हुई। ऐं पोइ उहे जॾहिं माण्हू स्कूल में वेंदा हुआ त उते बि वरी ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदी। हाणे हथ वधी असांजी इस्टेब्लिशमेंट असांखे डिस्करेज कयो आहे, भई सियासत ख़राबु आहे, सियासत ख़राबु। बाबा, सियासत ज़िंदगी जो लाज़मी जुज़ आहे, कारोबार आहे। जेसिताईं असांजो सिंधी ॿार, सिंधी औरत, सिंधी नौजवान, सिंधी पको पोड़ो सियासत न कंदो ऐं पंहिंजो किरदारु अदा न करे सघंदो, ते असां कीअं मुसीबतनि मां जान छॾाए सघंदासीं? मुसीबतनि मां जान तॾहिं ई छुटंदी जॾहिं असां सियासी तौर ते मुस्तहकम हूंदासीं, नज़रियाती तौर ते असां पंहिंजे नज़रिए सां, सोच सां लेस हूंदासीं। मां सम्झां थो त हीअ असांजी बका जो सुवालु आहे। हीअ जेके बि तहरीकूं हलियूं आहिनि पाकिस्तान ठहण खां पोइ,
साईं GM सैयद, कामरेड हैदर बस जोतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, वो साईं असांजो कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी साहब, सवेर ॿुधायो असांजे साईं मोहम्मद यूसुफ लगारी साहब 26 साल कामरेड जेल काटियो ग़ुलाम मोहम्मद लगारी साहब। तव्हां सम्झो था 26 साल अधु उमिरि आहे माण्हूअ जी। इहो माण्हू वॾे इस्तेकाम वारा माण्हू हुआ। असांखे बि उन्हनि जे नक्शे क़दम ते हलणो पवंदो ऐं असांखे पंहिंजी मंज़िल हासिलु करणी पवंदी। असांखे सावरेन सिंध घुरिजे, ख़ुदि मुख़्तियार सिंध घुरिजे, जेका पंहिंजे वसीलनि जी पाण मालिक हुजे, जेका पंहिंजा वसीला सिंध ते ख़र्च करे ऐं सिंध जे अंदरि सिंध जे आम माण्हू जो ख़ुशहाली करे, सिर्फ़ु वॾेरनि जी न, चूंडियल नुमाइंदनि जी न, पर उन हारी ऐं मज़दूर जे, उन ग़रीब जे ॿार जी ख़ुशहाली अची वञे, तॾहिं सिंध ख़ुशहाल लिखबी ऐं सिंध बावकार लिखबी। सो 4 मार्च जी यादि में कयो, जेको 4 मार्च ते 4 मार्च 1967 ते जेको शागिर्दनि जे ख़िलाफ़ इंतिज़ामिया जे तरफ़ां तमामु तशद्दुद कयो वियो ऐं जेको जुलूस कढी ऐं स्टूडेंट्स आया पे यूनिवर्सिटी में उन्हनि ते तशद्दुद थियो, उहो हिकिड़ो वाक़ियो हुयो। पर उहो वाक़ियो रुगो हिकिड़े ॾींहं में कोन थियो हुयो, पर उन जे पुठियां काफ़ी मुहरिकात हुया, जंहिंमें स्टूडेंट्स खे इहो अहसासु थियो त मार्शल लॉ जे दौर में उन्हनि जी पंहिंजी ज़बान, पंहिंजी ज़मीन, पंहिंजे इख्तियारात ऐं उन्हनि सभिनी शयुनि ते राताहा पे लॻा, धाड़ा पे लॻा, ब्यूरोक्रेसी जे ज़रिए उन्हनि ते ज़बरदस्तियूं पे थियूं, त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके मुस्तक़िल नमूने सां जिदोजहद कई, उहा ॼण तारीख़ में लिखिजी वई। सो अॼु उनजो वर्जा थियो आहे। असां सां ख़ुशकिस्मतीअ सां उहे माण्हू मौजूदु हुया जेके उन में उन वक़्तु उन तहरीक में शामिलु हुया, उनजो हिसो हुया ऐं हुननि पंहिंजा तजुर्बा ॿुधाया। पर उहो तजुर्बा न, पर इहो बि हाणे इन ते डिस्कस थो थिए त अॻिते जे लाइ छा करणु खपे ऐं कहिड़े नमूने सां, जंहिंखे अॼु असां डेमोक्रेसी था चऊं, जमहूरियत था चऊं, उहा छा माण्हुनि जे मसइलनि खे हल करे पई, न पई हल करे। उन्हनि सभिनी शयुनि खे एड्रेस करण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू पंहिंजो डायलॉग करे। तारीख़ी ॾींहुं आहे जंहिं सिंध जी जदोजहद ते, शागिर्द जदोजहद ते तमामु वॾा नक्श चिटिया, जंहिंजे करे उन खां पोइ मुसलसिल सिंध में अयूबी आमिर जे ख़िलाफ़ु 1 यूनिट जे ख़िलाफ़ु, अयूबी आमिर जे ख़िलाफ़ु 1 यूनिट जे ख़िलाफ़ु ऐं ज़ियाई आमिरत जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हली आहे, उन तहरीक खे उत्साह जेको उहो 4 मार्च जे शागिर्दनि जी जदोजहद मिलियो आहे। इन करे तारीख़ जो हिसो आहे ऐं सिंधी माण्हुनि खे पंहिंजी तारीख़ यादि रखणु खपे, उनखे मुसलसिल दोहराईंदो रहणु खपे त जीअं ईंदड़ नस्ल पंहिंजी मंज़िल ते पहुची सघे। साईं जीअं त अॼु 4 मार्च आहे ऐं शागिर्दनि जी जेका जिदोजहद आहे आमिरत जे ख़िलाफ़ु, ऐं हाणे जेको असीं ॾिसूं पिया उहा यूनियनूं बि ॿार न आहिनि, उनजे करे असांजे अॻुवाणनि खे, सिंधी क़ौम परस्तनि खे या सॼी क़ौम खे छा करणु घुरिजे? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त आहे बेसिकली जेके किरदारु अदा कंदा हारी मज़दूर शागिर्द, उन जूं यूनियनूं तनज़ीमूं हुजणु खपनि जेके मज़बूत थी अॻिते हलंदियूं, त इन मुल्क में जेको वॾेरा शइ जागीरदारी ऐं सरमाएदार कंट्रोल में आहे उहो ख़तमु थींदो। ॿियो हुअणु खपे इज़हार राय जी आज़ादी हुअणु खपे, फ्री प्रेस हुअणु खपे, सेंसरशिप न हुअणु खपे। हीअं त इहा हालत आहे जो माण्हू ख़ुदि पाण सेंसर थियल आहे। इन हालत में ज़रूरी आहे त इन्हनि माण्हुनि खे जेके तबिका आहिनि, मारियल तबिका आहिनि, जे ग़रीब तबिका आहिनि, जिन ते इस्तिसाल थिए पियो, उन्हनि खे लाज़मी तौर ते मथे अचण लाइ उन जूं तर्जीमूं थियणु खपनि, उन्हनि जी यूनियनूं ठहणु खपनि ऐं उन्हनि जी फ्री इजाज़त हुअणु खपे। त मुंहिंजे ख़्याल में त कमु सवलो आहे, छाकाणि 80% माण्हू गुरबत में गुज़ारे थो, 10% 20% माण्हू हिते आमिरत जे ज़रिए माण्हुनि खे ग़ुलाम बणाए रूल करे रहिया आहिनि, उहो ख़तमु थी वेंदो। थैंक यू जी। डॉक्टर साहब, आप ये बताएं कि 4 मार्च 1967 पे जो शागिर्दों ने स्ट्रगल चलाई और अब आजकल हम देख रहे हैं जो भी है वो शागिर्द वो स्ट्रगल नहीं चला पा रहा, या उनको जो है ना लीडर नहीं मिल पा रहे, या क्या चक्कर है इसका? देखिए ना, आहिस्ता आहिस्ता बदकिस्मती है, एक तो तलबा तंजीमों पे पाबंदी लगाई गई, फिर आहिस्ता आहिस्ता जो है समाज को, माशरे को गैर सियासी करने की कोशिश की गई और तलबा तंजीमों को जो है कैंपसेस में महदूद किया गया। अभी आप देखें, कोई भी यूनिवर्सिटी या कैंपस में आप चला जाएँ, वहाँ पर ऐसा लगता है कि ये कोई यूनिवर्सिटी का कैंपस नहीं है, कोई छावनी है। पहले तो ऐसा नहीं था, बल्कि जैसे मैं कहता हूँ कि उन्होंने तालीम को फ़रोग़ देने में, शऊर व आगाही को फ़रोग़ देने में,
न सिर्फ किरदार अदा किया, साथ साथ में उन्होंने हर आमिर को, हर जालिम को, हर जाबिर को ललकारा भी। इसलिए उन्होंने तलबा तंजीमों के इस शऊरी जो है यूनियन पे पाबंदी लगाई ताकि इनका जो है इनकी आवाज़ को जो है ख़त्म किया जाए, इनकी आवाज़ को जो है किसी न किसी तरीके से बंद किया जाए। मैं समझता हूँ कि सबको मिलकर जो है तलबा तंजीमों को वापस बहाल करना चाहिए। हमारे यहाँ बलूचिस्तान में फिर भी माहौल है, आज भी जो है हमारे तलबा जो है इस पाबंदी के बावजूद भी सियासत कर रहे हैं। एक ज़माने में तलबा बहुत एक्टिव्स थे, यहाँ पे GSN था, SST था, और फिर सबसे बढ़कर पाकिस्तान प्रोग्रेसिव स्टूडेंट अलायंस था। जितने भी तरक्की पसंद तंजीमें थे तलबा की, उनका एक मुश्तरका अलायंस था। मैं ख़ुद उसका जनरल सेक्रेटरी रहा हूँ, और मुस्तफ़ा था SST का, उसका जनरल सेक्रेटरी रहा है, GSN के दोस्त रहे हैं। तो ये इस किस्म के एक अलायंस की अब भी ज़रूरत है मुल्कगीर तौर पे, और यही अलायंस जो है स्ट्रगल करे कि तलबा तंजीमें बहाल करो और उनका साथ जो है पॉलिटिकल पार्टीज़ भी दें। अयूब खान हैदराबाद के कंट्रोल करने जे लाइ, हैदराबाद यूनिवर्सिटी के कॉलेज में कंट्रोल करने जे लाइ मस त पाकिस्तान जे लाइ सिंधी ऐं सिंधी लीडर इंथुजियास्टिक हुआ। तमामु सिंध चैप्टर कराची में जो सेशन थियो, उनमें जो रेजोल्यूशन पास कई तो 1940 वाले रेजोल्यूशन में थोड़ो उनमें रद्दो बदल करे उनके एडॉप्ट किया वो लाहौर रेजोल्यूशन के नाले से खिलाफ आवाज़ उठारियो, जिन समझो पे तो वाइस चांसलर के कमिश्नर दावा थो दे पियो, उनकी पहुंच प्रेसिडेंट ताईं आहे, वाइस चांसलर जी कोई नथो ॿुधे पियो। स्टूडेंट्स इन हद ताईं त केरु हुजे, ऐं अजीब ॻाल्हि हुई त सिंडिकेट जो मेंबर कमिश्नर हुजे, एकेडमिक काउंसिल अहिड़े नमूने जी ठहियल हुजे। माना तव्हां इहो सोचो त वलीडनि जे ज़माने में ब्यूरोक्रेटिक इन्फ्लुएंस केतिरो हुयो। घणो करे सभु सिंधी, तव्हांजा हुक्मरान केरु आहिनि, मुबारक हुजनि, सभु सिंधी। उन ज़माने में इहो हिकिड़ो फैक्टर त कमु करे पियो त हे जेको कमिश्नर आहे सो मुंहिंजो हम ज़बान कोन्हे, इन करे असांखे ईअं थो करे। अॼु असां कंहिंजे ख़िलाफ़ उथी पियूं, अॼु त सभु धरतीअ धणी, अॼु त सभु असांजा वारिस, अॼु त सभु असांजा ठेकेदार आहिनि, हिन ज़मीन जा वारिस आहिनि। पोइ अॼु छो नथा उथी बीहो हिन ज़ियादतुनि जे ख़िलाफ़? हिन तहरीक में हिकिड़ी शइ सभिनी खां वधीक जेका साम्हूं आई उहा इहा, मां ॾाढी दिलचस्पी सां पढ़ियो मसूद नूरानी साहिब जो मज़मून, जंहिं किताब जे लाइ मां मुबारकबाद ॾींदुसि एजाज़ साहिब खे, जेको शायदि सही हुआ, जेको न सहेड़ियो आहे त जंहिं ज़माने में तव्हां सभु मुख़्तलिफ़ यूनियन्स में आया हुयो, मुंहिंजो बि तव्हां नालो लिखियो आहे। रुख के डायरेक्शंस के सही रुख में ॾिसण जी ज़रूरत आहे। त हिते त सिंधी मुआशिरो आहे, हर को ॿिया जेके माण्हू आहिनि, हर को माण्हू पंहिंजो सेल्फ क्लेम दावेदार सभिनी कालामनि जो, ऐं ॿी सॼी दुनिया उनजे साम्हूं आहे, उहा बदबूदार गलीज़ ऐं ॾुआरी ऐं अलाए छा छा। त इहो जेको सिंधी समाज जूं इलाही बर्बादियूं आहिनि, उन्हनि बर्बादियुनि में हिकिड़ी आहे फ़तवाबाज़ी वारो रवैयो आहे, इन काफ़ी सिंध खे तबाही बर्बादी ते पुॼाए छॾियो आहे, बग़ैर इन सोचण जे त कहिड़ो ॻाल्हायो वञे थो उनजे सियाब सबब खे सम्झण खां सवाइ। त माफ़ु कजो जेकॾहिं मूंखे 2 मिंट लॻनि, ऐं थोरा मुख़्तसिर जेके मूंखे एतिराज़ वारियूं शयूं आहिनि। मसलन दोस्त चयो त माज़ी सां चोटा न पिया वठो, माज़ी कोन्हे त पोइ मुस्तक़बिल जी कहिड़ी तलाश आहे, छाजे लाइ तलाश? माज़ी क़ौम जा प्राइड हूंदा आहिनि, छाजे लाइ माण्हू पंहिंजे हीरोज़ खे यादि कंदो आहे, छाजे लाइ पंहिंजूं क़दीमी तारीख़ जॻहियूं संभाले रखंदा आहिनि। मुंहिंजे दड़े जे छो असांखे एतिराज़ आहे त हीअं तबाह न थियणु खपे, रनीकोट छो न, हैदराबाद किले ते छो कब्ज़ो आहे। इहे जेके बावकार क़ौमूं हूंदियूं आहिनि ऐं ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजे माज़ी खे तमामु शानदार तरीक़े सां यादि कंदियूं आहिनि, ज़िंदा रखंदियूं आहिनि। त इहो जेको स्वीपिंग रिमार्क्स आहे त माज़ी ख़तमु करे छॾियो, विसारे छॾियो,
पोइ मुस्तक़बिल जी का बि जॻह का बि इमारत तामीर नथी थी सघे। नंबर 1 ऐं 4 मार्च जे हवाले सां 1970 जो ज़मानो, मुंहिंजो जनम 1962, मुंहिंजी उमिरि 5 साल में नौजवान कॉलेजनि जा ईंदा हुआ। अयूब कुतो हाय हाय जा नारा हणंदा त असां हुनजे पोयां निकिरी पवंदा हुआसीं त ॾिसूं छा आहे। पोइ ईअं इहो सिलसिलो ख़बर पई त पोइ अयूब ख़ान पोइ मार्शल एडमिनिस्ट्रेटर ज़ुल्म पियो करे, सिंधनि सां ई पियो करे, फलाणो पियो करे। इन तरीक़े सां इब्तिदाई शऊर जा जेके सियासी शऊर जी जेका आहे असांजे सम्झ में उहे नंढा नंढा तिरविरा उन्हनि जे नंबर हाणे उन हवाले सां इहो आहे त मां जॾहिं कॉलेज जे ज़माने में हुअसि, हाई स्कूल या कॉलेज 78 में मैट्रिक लाइ थींदो या न थींदो हुजे, पर मां बुनियादी ठटे जो आहियां ऐं इन जे करे उन ज़माने में सोशल एक्टिविज़म में हू पिया पंहिंजी कचहरियुनि में अयूबी आमरे जे ख़िलाफ़ ऐं सियासत जूं ॻाल्हियूं वग़ैरह पिया ॿुधाईंदा हुआ। त इन जे करे असांजी जेका नसुल आहे, असांजी जेका जनरेशन आहे, उहा जनरेशन मजमूई तौर सिंध परस्ती, मार्शलाई आमरियतुनि जे ख़िलाफ़ ऐं जमहूरी हलचल में भरपूर हिस्सो वठंदड़ रही आहे। ऐं इन ई ज़माने में शागिर्द लीडरशिप जेका सिंध खे मिली आहे, उहा उन ई ज़माननि में मिली आहे जो असां यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी पंहिंजे सियासी सफ़र खे तय करे ऐं शागिर्दनि जा लीडर उहे हूंदा जेके पंहिंजे तालीमी कैरियर में पोज़ीशन होल्डर हूंदा, बावकार शागिर्द हूंदा ऐं पोज़ीशन होल्डर्स हूंदा। स्टूडेंट यूनियन हूंदियूं हुयूं त स्टूडेंट यूनियन जे करे हू पंहिंजे शागिर्दनि खां वोट वठी कॉलोनी ऐं मर्दनि में बराबर तरह जा मक़बूल नुमाइंदा हूंदा हुआ। जॾहिं असांजो ज़मानो आयो, उहो अयूब खान हैदराबाद खे कंट्रोल करण जे लाइ, हैदराबाद यूनिवर्सिटी खे ऐं पंहिंजे कॉलेजनि खे कंट्रोल करण जे लाइ उते प्रोग्राम रखियो। इन ख़ुशी में हितां वाइस चांसलर यानी जाम शोरे मां पंहिंजे बंगले मां निकिरी पंहिंजी कार में पाण ड्राइव करे ऐं नंढड़ी उनजी धीअ उनखे पाण सां गॾु कयो अथई त हल तोखे तारीख़ी साथ मोकिलियो आहे ऐं उहो तोखे ॼाण इहो तुंहिंजे ज़हन ते इहे ॻाल्हियूं वेहनि इस्तेमालु करणु शुरू कयो आहे। असां सभिनी गॾिजी समूरा इदारा तबाह करणु शुरू कया आहिनि। इन करे अचो त सभु पंहिंजे इदारनि जी न रुगो मालिकी कयूं, झंडा बि खणो, भिड़ंदा ॿधो, मसला ॿधंदो, जीअरा ॿधो, मरदा ॿधो, सभु ठीकु आहे, पर ई को ॿियो फॉर्म जंहिंसां बसि जे दुनिया खे अक्स की दुनिया आहे, नई दुनिया माज़ी खे यादि रखंदे अॻिते वधण जी दुनिया आहे। अचो त सभु गॾिजी नई सिंध ठाहिण लाइ अॻिते वधूं। असल मंसूर असांखे दोस्तो साफ़ियो सभु उन जा दोस्त आहिनि। उनजे किताबनि जी महूरत आहे हिन ई टाइम ते, उहा थींदी सुभाणे 5 तारीख़ 6 नाज़रीन, जीअं त 4 मार्च 1970 जे हिसाब सां जेका सियासी जिदोजहद कई शागिर्दनि आमरियत जे ख़िलाफ़, उन्हनि खे भेटा पेश करण जे लाइ अॼु आर्ट्स काउंसिल में जेको आहे कराची में हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वियो। ऐं हिन सां गॾु अवां जेके बि हितां जा अॻुवान आयल हुआ, उन्हनि जा तव्हां व्यूज़ ॿुधा, सां गॾु जेको आहे सो उन्हनि जा जेके ख़्यालात ॿुधा। उन्हनि जो बि इहो ई चवणु हो त असांजी जेका शागिर्दनि जी यूनियन आहे उनखे बहाल थियणु घुरिजे, शागिर्द खे सियासत में अचणु घुरिजे, पॉलिटिक्स करणु घुरिजे। इन सां गॾु कैमरामैन ख़ादिम ख़ान सां गॾु ज़ुल्फ़कार अली भुट्टो, हलचल न्यूज़ कराची।